This program is sponsored by Jet King Training Right, Career Bright, Sindhi TV. Watch it on YouTube. Suman Ramesh Tulsiani Charitable Trust, Supreme Universal, Beyond Spaces, Vivekanand Education Society, Wellness Forever, Lifestyle Chemist Supermarket. हिंदुस्तान में पखड़ियल सिंधियुनि जे हाल अहवाल खे ॿुधाइण वारियूं वॾियुनि ख़बरुनि खे खणी आयो आहियां। रायपुर में झूलेलाल उत्सव मनायो वेंदो। सिंधी मुंहिंजो मान आहे, सिंधी मुंहिंजी शान आहे। तुम लोकसभा राज्यसभा में तो जाता है, इधर मेरे पास गड्ढे में भी पहुंच गया तुम है। तव्हांजो हार्दिक स्वागत आहे। सिंधी असांजो मान आहे, सिंधी असां सभिनीनि जी शान आहे। स्वागत थी करियां सिंधु दर्शन प्रोग्राम में। सिंधी मुंहिंजो मान आहे, सिंधी मुंहिंजी शान आहे। इलेक्ट्रॉनिक मीडिया में तव्हांजो सिंधु दर्शन पहिरियों हलंदड़ सिंधी प्रोग्राम आहे, त छो न हुजनि असांजा सुहिणा सिंधी राजनीति जे अखाड़े में। इन्ही सपने के सच करण जे इरादे सां बीजेपी मुंबई सेल जे अध्यक्ष हीरू थारियानी जी जो खड़ियल एक साहसिक कदम आहे ही मीटिंग। सभा जी शुरुआत थी बीजेपी मुंबई सिंधी सेल जी सेक्रेटरी चंदा वीरानी जी जे हिन गीत सां, ऐ मुंहिंजे देश जा सिंधी, ऐ मुंहिंजे देश जा सिंधी, तव्हां खूब नचो ॾिपो ॻायो, पर की न विसारियो उन्हीअ खे जो मोटी मां बिनायो। पोइ पुष्प गुच्छ सां हीरू थारियानी जी सम्मान कयो बीजेपी मुंबई जे प्रेसिडेंट आशीष शेलार जो ऐं गुरुमुख जगवानी जो। लधाराम नागवानी जी ऐं अमरजीत मिश्रा जी भी सम्मानित थिया। सभिनी खां पहिरीं ॿुधूं था बीजेपी मुंबई सिंधी सेल जे अध्यक्ष श्री हीरू थारियानी जी रणनीति। पंजाब में ॾिसी करे चयो 56 इंच जी छाती थी वई आहे। ऐं तव्हांजी सोच, तव्हांजी कम्युनिटी जी साथ ॾिसी करे इहो लॻे कि हाणे 58 इंच जी छाती थी। वरी वापसि टाइम आयो आहे मेंबर ऑफ पार्लियामेंट जे टाइम ते प्रेसिडेंट डायोडोस तंहिंखां पोइ असेंबलीज़ हाणे म्यूनिसिपल कॉर्पोरेशन ऐं हुन में असांजा सिंधी। हाणे ॿुधूं था लोखंडवाला जी जिला प्रेसिडेंट नीतू कारिया जी कीअं थी करे सिंधियुनि जो आह्वान। महिरबानी करे हिक हिक कोने मां पंहिंजे मिटनि माइटनि खे कढी करे बि उन सिंधीअ खे ज़रूर तव्हांखे खटाइण। मेंबर ऑफ महाराष्ट्र सिंधी एकेडमी श्री दिनेश टहलियानी जी जे ॿ वीचार था ॿुधो। सिंधी लोग जनसंघ हो चाहे भारतीय जनता पार्टी हो, किसी भी रिटर्न के अपेक्षा न करते हुए जनता पार्टी काम करते आए हैं। बीजेपी मुंबई सिंधी सेल जे वाइस प्रेसिडेंट श्री महेश तेजवानी जी ॿुधाई सिंधु नदीअ जी महिमा। असीं सभु सिंधी ऊंच सिंधु सभ्यता जा वारिस आहियूं। असांजा अब्बा ॾाॾा सिंधु नदी जे किनारे ते रहंदा हुआ, हिते वेदनि जी रचना थी आहे। बीजेपी जा नेशनल एग्जीक्यूटिव मेंबर श्री लधाराम नागवानी जी उल्लेख कयो सिंधियुनि जी कोशिशनि जो। भारतीय सिंधु समाज ऐं तव्हांजी भारतीय जनता पार्टी सिंधी सेल ॿई कोशिश करे रहिया आहिनि ऐं सिंधियुनि सां न्याय जेको मूंखे पूरी गारंटी आहे। मुंबई जे दादर स्थित इन इवेंट में मुख्य अतिथि हुआ सिंधु दर्शन सिंधी टीवी प्रोग्राम जे एमडी ऐं
बीजेपी मुंबई सिंधी सेल जा अध्यक्ष श्री हीरू थारियानी जी, चंदा वीरानी, सोनिया बेलानी, मुकेश आडवाणी, सुरेश आमलानी, बीना रामचंदानी ऐं जनरल सेक्रेटरी बीजेपी मुंबई सिंधी सेल ऐं प्रेसिडेंट बीजेपी प्रोटोकॉल यूनिट अनिल चंदानी जी, मुरली अदनानी, भागू मोरदानी, मुकेश रूपानी, डॉक्टर विजय जेसानी, शीला मंजानी, नेहा चावला, देवीदास शर्मा, कमल ऐं गोपाल साजनानी, दीपक सचदेव, राकेश थावानी जिन्हनि 500 खां बि वधीक सिंधियुनि जी मौजूदगी में ॾेखारियो सिंधियुनि जो दमखम। दोस्तों, हिन तव्हां ॾिठो सिंधु दर्शन टीम ऐं बीजेपी मुंबई सिंधी सेल पारां आयोजित कयल मुंबई म्यूनिसिपल इलेक्शन जे संदर्भ में कयल ही शानदार ऐं यादगार जलसो, जीअं सिंधु दर्शन कोशिश पियो करे तव्हां खे सिंधियत सां मिलाइण जे लाइ ऐं पंहिंजे कल्चर खे ज़िंदा रखण जे लाइ नई टईअ ताणी सिंधु दर्शन खे पहुचाइण जे लाइ अहिड़ी कोशिश, अहिड़ो हिकु साहसी कदम तव्हां खां बि खपे साईं। असांजे लिंक खे प्रेस कयो ऐं सिंधु दर्शन जे व्यूअर्स खे वधायो वधायो ऐं वधायो ऐं सिंधियत जो मान वधायो। जय झूलेलाल।